नाज़रीन, ٹنڈو अलहयार मां निकतल अवामी वर्कर पार्टी जो 3 ॾींहनि वारो पैदल मार्च ٹنڈو जाम पहुतो, जिते अॻवाननि पारां हुकूमती ज़रई पॉलिसियुनि ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी करे एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं ٹنڈو जाम में, जिते अवामी वर्कर पार्टी पारां ज़रई जेके पॉलिसियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ٹنڈو अलहयार खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं जेको आहे 3 ॾींहनि जो पैदल मार्च कयो आहे। उन्हनि ٹنڈو जाम में हिते जेको आहे एहतजाज कयो आहे, एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। उन हवाले सां अचो हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हू असांखे इन हवाले सां छा था ॿुधाइनि। पार्टी जे तरफ़ां कल्ह खां ٹنڈو अलहयार खां शुरू थियो आहे ऐं अॼु असां ٹنڈو जाम मां गुज़रूं पिया ऐं सुभाणे असांजो हैदराबाद में धरणो आहे, प्रेस क्लब ते ईंदासीं। पैदल मार्च आहे असांजो, खारियुनि जे बुनियादी हक़नि जे लाइ आहे, जंहिंमें बुनियादी मुतालबा असांजा इहे आहिनि त जॾहिं दवाऊं भाण ॿिज जूं क़ीमतूं घटायो ऐं जॾहिं जिन्सूं ज़रई जिन्सूं लहंदियूं त उन्हनि जा अघ वधायो। असांजो एहतजाज इन लाइ सिंध जी जेका ज़रई मैशत आहे उनखे तबाह कयो पियो वञे। हिकु पासे समुंड चाड़ कंदो अचे, ॿिए पासे पुछड़े में पाणी कोन्हे को। जिथे आबादी आहे उते भाण ज़रई दवाउनि जूं कंपनियुनि जी हिकठी आहे। जेको बि मुनाफ़ो आहे हारीअ जो पोरियत आबादगार जो उहो पूरो जो पूरो ॾेई पियो वञे। जेको ज़रई हवाले सां जेको बि दोस्त क़ाफ़िलो खणी निकिता आहिनि ٹنڈے अलहयार खां हैदराबाद ताईं, ऐं जेको बि अपील कनि पिया या रिक्वेस्ट कनि पिया, इहा सभिनि खे ख़बर आहे, मीडिया खे बि ख़बर आहे, इंतिज़ामिया खे ख़बर आहे। असां थोरी देरि लाइ जदोजहद इहा का हिकु ॾींहुं न आहे, असांजी जदोजहद इहा रहंदी ऐं इन्हनि सां ज़रा महिरबानी करे ऐं जेके बि हुकुमान आहिनि या इंतिज़ामिया आहे इन्हनि ते थोरो गौर करे इन हाल जी ज़ाहिर करियां ज़री लॻे माठ मीरुनि खे डुंगर वञनि डरी वञनि वण भरी ओभर ओभरे के न के। हीअ सचनि जी सिफ़त आहे ऐं सचनि जी जेका क़ाफ़िलो आहे। जेको हुकुमरान सिंध जो हुजे, पूरे पाकिस्तान जो हुजे, उहो फुरलुट ते ॿधलु आहे ऐं फुरलुट खां सवाइ हुनजो ॿियो को मशीन ई कोन्हे को। हीअ ठेकेदारी सिस्टम आहे। 5 साल ॿिया ईंदा, 5 साल टिया ईंदा, उहे ठेकेदार पंहिंजा मटबा रहंदा। असां मज़लूम क़ौमनि जे लाइ जेको थियो उहे कात घुआड़ा, उहे घाणा पी साॻिया ई आहिनि। असांजे लाइ उहे सूर सदमा साॻिया ई साॻिया आहिनि।